रहीम सुर रामकली दास्तान छो मूना तूर सीना संदा सन्यासिन सजदे गाव सामिए गोडा गोदड़ियन फ़कान काब कौसैन ओ अदना था नागा ईअं न वन अल्लाहु वलियुल्लज़ीन आमनु युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर अहिड़ीअ पर पुरन वखर मूसा सैका जोगी जुंग जलन कुल मन अलैहा फ़ानी व यबका बाक़ी कीन बचन मा ज़ागल बसर वमा तगा अहिड़ीअ रवश रवन मुशाहिदो महबूब जो उते आदेसियन बी युबसर बी यसम बी विसाल विहन बी यमशी बी यंतिक था एहीअ चाल चलन सैयद चए संधियन तूं कल्ह पुछी थो कहिड़ी। हिन बैत में शाह साहिब हिननि सन्यासिन जी जेको ख़ुदा सां जेका हुननि जी वेझड़ाइप आहे उन जो हिकिड़ो सॼो तत्व ईअं ॿुधाए थो त मूना तूर सीना संदा सन्यासिन मूना माना गोॾा गोॾा छो त हिननि सन्यासिन जा जेके गोॾा आहिनि इहे आहिनि तूर सीना छा जो जंहिं महिल वेहंदा आहिनि मुराक़बो पंहिंजो गोॾनि में मोननि में मुंहुं विझी पंहिंजो मथो रखी जेको अंदरि में मेडिटेशन पिया कंदा आहिनि पंहिंजो अंदरि में क़ल्बी ज़िक्र पिया कंदा आहिनि त हिननि जी चए थो इहे जेको गोॾनि में जेको हीअण था इहो इहा सूरत हाल आहे जीअं हज़रत मूंसां तूर ते ख़ुदा सां ॻाल्हाईंदो हो त हाणे हीअ गोॾनि में मुंहुं विझी जहिड़ो ख़ुदा सां ॻाल्हाईनि पिया सजदे गाह सामीअ गोॾा गोदड़ियनि चए थो हिननि जो सामियनि जा जेके गोॾा आहिनि हिननि गोदड़ियुनि जा जेके गोॾा आहिनि इहो सजदे गाह आहे छा इन पोज़ीशन में इहा हिननि जी इबादत आहे फ़कान काब कौसैन औ अदना था नागा ईअं न वन हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे जेको महराज जे हवाले सां नबी साईं जे ॿुधायूं त फ़कान काब कौसैन औ अदना ॿिनि कमानुनि जेतिरी या उन खां बि घटि जेको अलाह पाक जो नबी साईं सां जेको मुंहुं मुक़ाबिल जेको हिन जी थियो आहे या हज़रत जिब्राइल सां थियो आहे नबी साईं जो त इहो एतिरो फ़ासिलो आहे जेको ॿिनि कमानुनि जेतिरो आहे या इन खां बि घटि जेतिरो आहे त था नागा ईअं न वञ माना हीअ नागा अलाह पाक खे ईअं एतिरो वेझा आहिनि अल्लाहु वलियुल्लज़ीन आमनु युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे त अलाह पाक वलियुल्लज़ीन पंहिंजनि दोस्तनि खे जिन ईमान आंदो युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर हुननि खे ऊंदाही मां कढियो रोशनीअ ॾे थो आणे अहिड़ीअ पर पुरनि हीअ माण्हू जेके आहिनि त इहा जेका आयत शरीफ़ आहे हीअ अलाह जा वली आहिनि हीअ अलाह जा दोस्त आहिनि त हीअ बि इन पर में गुज़ारीनि पिया इन ई रस्ते में हलनि पिया हिननि सां बि इहे ई ज़ुल्मात मां नूर वारो जेको आहे हालत उहा हिननि खे बि उहा मुयसरु थी आहे वखर मूसा सैका जोगी जुंग जलन हीअ बि क़ुर शरीफ़ आहे त हज़रत मूसा जॾहिं अलाह पाक खे अर्ज़ु कयो त मूंखे पंहिंजो दीदार कराए थो पोइ उते जेका सूरत हाल थी त अलाह पाक जंहिं महिल हिनखे पंहिंजो नूर ॾेखारे थो बेहोश थी पियो त चए थो वखर मूसा सैका ऐं हज़रत मूसा जेको आहे बेहोश थी पियो जोगी जुंग जलन हीअ उहा जेका बेहोश करण वारी तो नूर जेको आहे जंहिंमें तूर सीना जबल जेको आहे सड़ी राख थी वियो त चए थो हीअ जोगी जेके आहिनि उन बाहि में जेको आहे त हीअ बि जलनि पिया कुल मन अलैहा फ़ानी व यबका बाक़ी कीन बचन कुल मन अलैहा फ़ानी हर शइ खे फ़ना आहे व यबका बाक़ी बचंदी रब जी ज़ात बाक़ी कीन बचन ॿियो कुझु बि कोन बचंदो मा ज़ागल बसर व मा तगा अहिड़ीअ रवश रवन मा ज़ागल बसर व मा तगा हीअ बि क़ुर शरीफ़ जी आयत आहे जेका नबी साईं जे शान में हुई त माना मा ज़ागल बसर हुनजी अखि न थिड़ी व मा तगा न की हू हद खां लंघियो माना हुन नाफ़रमानी न कई त अहिड़ीअ रवश रवन त हीअ जेके आहिनि तिन वटि बि इहा इहा रवश आहे इहा ई उन्हनि वटि बि आहे त हू बि ईअं ई हलंदा आहिनि त हुननि जी जेका का हदूं कोन था लंघनि
ऐं माना हू नाफ़रमानी कोन था कनि। हीअ आदेश सन्यासियुनि जी ॻाल्हि आहे हिननि जी। मुशाहिदो महबूब जो उते आदेश आहिनि, जिते महबूब जो अलाह पाक जो मुशाहिदो आहे उते आदेश आहिनि, उते ई आदेश ई पहुता आहिनि। बी युबसुर बी यसम बी विसाल वेहन बी यबसुर, अलाह पाक थो फरमाए त हू मुंहिंजे ज़रिए ॾिसनि था, बी यसम ऐं मुंहिंजे ज़रिए ॿुधनि था, बी विसाल वेहनि ऐं हू मूंसां विसाल में वेठा आहिनि, मूंसां गॾु वेठा आहिनि। बी यमशी बी यंतिक, माना मूं वसीले हले थो, बी यंतिक ऐं मुंहिंजे ई वसीले सां ॻाल्हाए थो था, ए हीअ चाल चलनि। त हिननि जी जेका आहे, हिननि सन्यासियुनि जी जेका आहे सा चाल इहा आहे जिन जे बारे में माना हीअ जेके आहिनि अलाह पाक जा पूरा पूरा फर्मा बरदार बंदा आहिनि, इन करे हिननि खे इहे शयूं इहे मक़ाम हिननि खे हासिलु थिया आहिनि। सैयद चए संधियनि तूं कल्ह पुछींदो कहिड़ी, हाणे शाह साहिबु थो चए त बाबा हाणे अहिड़नि माण्हुनि जो जिन जो मक़ाम हिते पहुतल आहे उन्हनि जी हाणे तूं कहिड़ी मूंखां कल्ह थो पुछी, कहिड़ी मूंखां ख़बर थो पुछी। मूना तूर सीना संदा सन्यासियनि तालिबुल मौला मुज़किर, इहो कलाम कयाऊं कनि सुखनि खे सभे परे, ॿुधी ॾिनाऊं बन अलफ़ आदेसियनि चोरे रखियो चित में। चए थो मूना तूर सीना संदा सन्यासिन, हिननि सन्यासिन जा जेके गोॾा आहिनि इहे ईअं आहिनि जीअं तूर सीना, हिते गोॾनि में वेही अलाह पाक जो ज़िक्र कंदा आहिनि, अलाह साईं सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। तालिबुल मौला मुज़किर, हीअ हदीस शरीफ़ आहे त मौला जा तालिब जेके आहिनि से मर्द आहिनि, इहो कलाम कयाऊं कनि। इहा जेका आहे त हीअ जेके आहिनि से इहो जेको कलाम आहे, इहो जेका हदीस शरीफ़ आहे, इन ते हिननि अमल कयो, इनखे ॿुधूं त अलाह पाक जेको आहे जा तालिब जेके आहिनि मर्द आहिनि, इहा ॻाल्हि जेको हिननि पंहिंजे कननि सां जो ॿुधी आहे त हू उन ते अमल में लॻी विया। सुखनि खे सभे परीअं ॿुधी ॾिनाऊं बन, हिननि खे सुखनि जी सभिनी जी ख़बर हुई, पर हिन हर लिहाज़ खां जेके बि सुख हुआ सभिनी परीअं सभिनी तरीक़नि सां ॿुधूं ॿुधियूं सम्झियूं, पर ॾिनाऊं बन वरी बि उनखे तर्क कयूं। अलफ़ आदेसियनि चोरे रखियो चित में, हिननि आदेसनि सिर्फ़ु अलफ़ यानी अलाह पाक जो ज़िक्र अलाह पाक चोरे रखियो चित में, माना पंहिंजे दिलि में हर वक़्तु यादि रखियो। मूना तूर सीना संदा सन्यासियनि पूरब खयो न पाण सी बोध बैरागियनि, रिदा आहे राज़ जी ओछण आदेसियनि कुर्ब कापड़ियनि न चोटीअ सी ढकियो। मूना तूर सीना संदा सन्यासिन, हिननि सन्यासिन जा जेके आहिनि से गोॾा जेके आहिनि से तूर सीना आहिनि। पूरब खयो न पाण सी बोध बैरागियनि, हाणे हीअ जेके आहिनि सन्यासी जेके बैरागी आहिनि उनजो सफ़र त आहे पूरब ॾे, माना हेॾे हिननि जा जेके जोगियुनि जा पंहिंजा आहिनि वॾा मर्कज़ आहिनि जिते यात्राउनि जे लाइ वेंदा आहिनि, त इहो उन जो संभरिया आहिनि। त चयूं त हिननि पाण सां बैराग आहिनि बुध, बुध माना बूध, बुध जो अख़र जेको ई बिगड़ियल सूरत आहे बुध, माना बूध माना हस्ती ख़ुदी, त हिन चयो पूरब जेको विया पियो त हिननि पाण सां गॾु बूध हस्ती ख़ुदी न खईं, उनखे छॾियो। रिदा आहे राज़ जी ओछण आदेसियनि, इहो राज़ जेको आहे इहो रिदा माना ओछण या ढकु, हिननि आदेसनि जो इहो ई ढकु आहे, इहा ई हिननि जी पनाह आहे, इहो जेको राज़ आहे इहो त हीउ जेको कीअं था हलनि, कहिड़ियूं शयूं अख़्तियार था कनि, कहिड़ियूं शयूं छॾी नथा, त इहो हिननि जो जेको राज़ आहे इहो ओछण हिननि जो राज़ ढकु इहो ई आहे। कुर्ब कापड़ियनि न चोटीअ सी ढकियो, जेका हिननि कापड़नि खे अलाह पाक जी जेका कुर्बत हासिलु हुई उनखे हिननि न चोटीअ सी ढकियो। इहा आम चवणी हूंदी आहे त नुंहं खां वठी चोटीअ ताईं, माना पेर जे नुंहं खां वठी मथे ताईं उनखे मुकमिल तरीक़े सां उन्हनि जेको आहे सो हासिलु कयो ऐं उनखे रखियो ऐं ढकियो। मूना जन महिराब जुसो जामियो तन जो, किबलनि मां कल्ब करे त तन खे कयाऊं तवाफ़, तहक़ीक़ जी तकबीर चई जिस्मां थिया जवाब, तन कहिड़ो ॾोहो सवाब जन हींअर हादी हल थियो। मूना जिन महिराब जुसो जामियो तन जो, जंहिंजा मूना जंहिंजा गोॾा जेके आहिनि से हाणे महिराब थी पियो आहे, महिराब जिते पेशेमाम बि निमाज़ पढ़ाईंदो आहे, जुसो जामियो तन जो, हाणे हुनजो जिस्म जेको आहे जामियो माना जामियो मस्जिद माना वॾी मस्जिद जेका असां हुनजी जिस्म हुजे। किबलनि मां कल्ब करे तन खे कयऊं तवाफ़, हिननि पंहिंजे कल्ब खे किबलनि मां माना उन्हनि खे
किबले तरफ़ जीअं नमाज़ पढ़िबी आहे उहो उन्हनि तरफ़ पंहिंजे ख़्याल में ठाहे तन खे कयऊं तवाफ़ पंहिंजे जिस्म खे जेको आहे हिननि तवाफ़ कयो माना हीउ जहिड़ो हज पिया कनि तहक़ीक़ जी तकबीर चई जिस्मा थिया जवाब हिननि जंहिं महिल तहक़ीक़ हक़ीक़त हक़ जी तकबीर चई अलाह अकबर चयो त जिस्मा थिया जवाब माना हिननि जे जिस्म खां ई बिल्कुलु बेख़बर थी विया जीअं निमाज़ सलाद निमाज़ जे बारे में इहो ई फरमान हूंदो आहे त हीअ अलाह पाक ऐं बंदे जे विच में हिकिड़ो जो महराज आहे त जंहिं महिल उन में उहो दाख़िल थिए त हुनखे पंहिंजे विजूद जी बि ख़बर न हुजे माना हीअ उहा अदायगी आहे जेका हज़रत अली साईं खे जंहिं महिल उहो तीर लॻो उहो त जंहिं महिल तीर कढण जी कोशिशि पिए कयूं त हुनखे तकलीफ़ पिए थी त पाण सॻोरनि फरमायो त जंहिं महिल हज़रत अली साईं निमाज़ में बीहनि ओॾी महिल हुननि जो तीर कढो त छा जंहिं महिल निमाज़ में बीहंदा त हू पंहिंजे जिस्म खां बेख़बर हूंदा जिस्मा थिया जवाब त इहा कैफ़ियत जेका असां ॿुधाए थो त जंहिं महिल हिननि तकबीर थी अलाह अकबर चयो तेॾी महिल ई पंहिंजे जिस्म खां बेख़बर थी विया तन कहिड़ो ॾोहो सवाबु जन हींअर हादी हल थियो हाणे अहिड़नि माण्हुनि जे जिन जे अंदर में दिलि में हादी अलाह पाक हिल थियो माना हिकु थियल आहिनि पाण में अलाह ऐं ॿी माण्हू हिकु थियल आहिनि तन कहिड़ो ॾोहो सवाबु हाणे हिननि जे ॾोह सवाब खे असीं छा सम्झो उन्हनि छा कंदा हूंदा हू जिन जे तारीफ़ में अलाह पाक ई मथे जेके असां हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधायो आहे त उहे बाबा जेके मुंहिंजे ज़रिए सां ॾिसनि था मुंहिंजे ज़रिए सां ॿुधनि था त इन्हनि माण्हुनि जो ॾोह सवाब जी हिते कहिड़ी ॻाल्हि थींदी जामियो सभु जहान मुंहुं महिराब पीढ़ीअ जो पर इहे था फुरक़ान जे काटियाऊं क़ुरान उॾामियूं उत वियो अकुल इरफ़ान सभो ई सुबहान केॾांहुं करे नियतियां जामियो सभु जहान हाणे हिननि जो जहान ई जेको आहे सभु जामियो माना जामियो मस्जिद आहे हीअ ज़मीन जेका आहे अलाह पाक जी हीअ सॼो जहान हुननि जे लाइ मस्जिद आहे मुंहुं महिराब पीढ़ीअ जो महबूब जो मुंहुं मुबारक जेको आहे सो हुननि जे लाइ महिराब आहे छाकाणि जो हीउ हाणे हीअ मस्जिद में ख़ासि जॻहियुनि जे क़ैद खां निकितल आहिनि हीअ हर वक़्तु जिते बि आहिनि उते सम्झो त महबूब जेको आहे हुननि जे अॻियां आहे उनखे ध्यान में रखियो हिन जी पंहिंजी इबादत जी हले पई फरईअ तां फुरक़ान जे काटियाऊं क़ुरान फरई माना लोह कलम तां फुरक़ान जेको आहे सो आहे हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो क़ुर शरीफ़ हुनखे चवंदो आहे त हाणे हीउ जेको लोह कलम तां फुरक़ान जे काटियाऊं क़ुरान हीउ काटण मां मुराद आहे त माना मिसारे छॾियो छा जो हीअ एतिरा त इन अलाह पाक खे क़रीब थी विया आहिनि जो हाणे हिननि जो जेको लोह कलम जेको आहे जेके नसीब वग़ैरह उन हिसाब हिननि जे लाइ को फ़र्क़ु कोन थो पए माना हिननि जो नसीब जहिड़ो हिननि जे जीअं मर्ज़ीअ सां हुजे छाकाणि जंहिं महिल हिननि मर्ज़ी पंहिंजी अलाह सां मिलाए छॾी तेॾी महिल हाणे हिननि जे लाइ यानी लोह कलम जी का अहमियत न रही उॾामी उत वियो अकुल इरफ़ान हाणे जेका इहा पोज़ीशन उते आम माण्हू जो अकुल ॾहाप या इरफ़ान जेको आहे पंहिंजी मरफ़त जो इल्मु इहे शयूं किथे रही इहे सभु जेके सो उॾामी वियो छो जो सभु ई सुबहान केॾांहुं करे नियत आहे हाणे हिन वटि सभु ई सुबहान आहे माना सुबहान तारीफ़ जे लाइ अलाह पाक जो सिफ़ाती नालो आहे हाणे हिन वटि सॼो अलाह पाक आहे हाणे केॾांहुं करे नियत आहे हाणे हीअ जेकॾहिं का इबादत कनि त कहिड़ी नियत सां कनि केॾांहुं मुंहुं करे नियत थी छाकाणि जो हीअ हर वक़्तु हर जॻह ते ऐं इन इबादत में मशगूल आहिनि केॾांहुं करे नियत आहे मिड़े ई मसीत हलियो वञी हज ते रावल इहा न रीत पकी खण प्रीत त कुल में कैबो थिए केॾांहुं करे नियत आहे मिड़े ई मसीद हाणे हिन जे लाइ जेका असीं सॼे जहान जेको आहे मसीद थी वियो हाणे हीअ कहिड़े तरफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ जी नियत कनि हलियो वञी हज ते रावल इहा न रीत हाणे रावल माना शहज़ादो हाणे जोगीअ खे पियो चए त हे शहज़ादा तूं हज ते पियो वञी इहा कहिड़ी रीत आहे हाणे हज त हीअ सभु कुझु तो वटि आहे न तूं हाणे जेको आहे एॾे ई केॾांहुं पियो वञी पकी खण प्रीत त कुल में कैबो थिए हाणे जेकर तूं अलाह पाक सां पंहिंजी प्रीत खे पको रखी त इहो कैबो जेको आहे कुल में तोखे मिले हिते जिते किथे जिते तूं हुजे उते कैबो हूंदो हज़रत बी राबिया बसरी ऐं हज़रत इब्राहिम अदम जो इहे ज़िक्र था कनि त हज़रत इब्राहिम अदम हज जे लाइ रवानो थियो त हुनजो हज जो सफ़र केतिरा साल हलियो छाकाणि जो हुन विख ते निमाज़ सजदा कंदो हो जंहिं महिल उते वञी पहुतो
सालनि खां पोइ वञी पहुतो त कैप्तला हुई कोन, कैप्तला जो कोन त इहो वीचारो परेशान थी पियो। पोइ इहो वरी हिन ॾुख जेको आहे सो पंहिंजो हज़रत बीबी राबिया बसरीअ सां वढियो कि बीबी साहिब हीउ हेॾो सफ़र करे वियुसि पर कैप्तला हुई कोन। त बीबी राबिया बसरी हुनखे चयो त कैप्तला उन्हनि ॾींहंनि में असां वटि हो, छो त मुंहिंजी बि नियत हुई हज जी, पर पोइ आऊं वञी कान थी सघियुसि। पोइ वरी अलाह पाक जो कारो मूंखे हिते ई मौजूदु करे ॾिनो, असां वरी हिते ई हज कयो। त हाणे जेॾी महिल प्रीत हुनजी पकी आहे त कुल में कहिबो हुननि वटि पाण आहे, अचो थो वञे। पायो मुंहुं मोननि में, पायो मुंहुं मूननि में वेठा ई वेसनि, जोगी जाटूं कनि जो आया उलूहियत में। पायो मुंहुं मूननि में, हीउ पंहिंजो मुंहुं नमायो मूननि में गोलनि में, वेठा ई वेसनि, हाणे वेठे वेसनि पिया, ख़ुशि पिया थियनि, छाकाणि जो दीदार में आहिनि। जोगी जाटूं कनि जो आया उलूहियत में, जेॾी महिल हीअ उलूहियत जे मक़ाम में आया आहिनि, ख़ुदाइयत वारे मक़ाम में, फना फिज़ाए वारे में आया आहिनि, त हाणे उते ई छा जोगी जाटूं कनि, उते पिया ई जोगी पंहिंजूं ज़ियारतूं कनि, पंहिंजो पाण में मूननि में मुंहुं विझो ऐं ज़ियारतूं पिया कनि। आया उलूहियत में लाहूत लंघियो जन, मंझां तन जुसन हरफ न सुजे हिकिड़ो। आया उलूहियत में लाहूत लंघियो जन, हे लाहूत जेको फना फिलाह जो जेको मक़ाम आहे उहो लंघे जंहिं महिल इहे आया आहिनि उलूहियत में आया आहिनि, त माना ई बका बिलाह में अची विया आहिनि। मंझां तन जुसन हर्फ़ न सुजे हिकिड़ो। हाणे उहे जेके जिस्म आहिनि उहे कहिड़ो अखर ॻाल्हाईंदा, हू त हुन में लॻा पिया आहिनि, उन में गुम आहिनि, फना ऐं बका में आहिनि। राह शरीयत हलिया तफ़कुर तरीक़ थियो न, हाल हक़ीक़त रसिया महरफ़त मागो न, नासूत मलकूत जबरूत इहो इनाम थियो न, पस लाहूत लंघियो न, मथे हाहूत हलिया। राह शरीयत हलिया, जदो ई शरीयत ते हली पिया आहिनि। हीअ सूफ़ी तरीक़े जूं हुन में आहिनि, शरीयत तरीक़त हक़ीक़त महरफ़त, इहे जेके चारि आहिनि हुन जा माना मंज़िलूं, उन्हनि जी ॻाल्हि पियो करे। त राह शरीयत हलिया, शरीयत जे रस्ते ते हलिया आहिनि, तफ़कुर तरीक़ थियो आहिनि। हिन जो फ़िकुरु जेको आहे इहो तरीक़त वारो फ़िकुरु आहे, इहो हुननि खे मुयसरु आहे। हाल हक़ीक़त रसिया, हीअ हक़ीक़त जी जेका हाल जी हक़ीक़त जेका आहे उस ताईं ही पहुची विया आहिनि, हुननि जी कैफ़ियत जेका आहे हक़ीक़त में ताईं पहुची वई आहे। महरफ़त मागो, महरफ़त ख़ुदा जी सुञाणप वारो जेको तबक़ो आहे, इहो हुनजो असुलु माग जेको आहे हुननि जो इहो आहे। नासूत मलकूत जबरूत इहो इनाम थियो न, नासूत हीअ दुनिया, मलकूत मलाइकनि जी दुनिया, जबरूत जिते हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जो मकान आहे, त इहो इनाम थियो न। इहा हिननि खे सम्झो त दान मिली वियो या बख़्शिश हिननि खे मिली वई। पस लाहूत लंघियो न, मथे हाहूत हलिया। ॾिसो त हीअ लाहूत लंघे, हाणे वरी हाहूत ॾे हलिया आहिनि। हाहूत बि हिकिड़ी मंज़िल आहे, जीअं नासूत मलकूत जबरूत लाहूत हाहूत, इहे मतिलबु मंज़िलूं आहिनि, इहे दुनियाऊं आहिनि। त हाणे हाहूत हलिया आहिनि, माना जिते ख़ुदाइयत जिते उलूहियत आहे ओॾे जेका इहे हलिया आहिनि। निंगिया नासूता मणियाऊं मलकूत ॾे, जोगी जबरूता वॼाए वाट थिया। निंगिया नासूता, हाणे नासूत वारे हिन दुनिया मां निकिता आहिनि, मणियाऊं मलकूत मलकूत ॾे रवाना थिया आहिनि। जोगी जबरूता वॼाए वाट थिया, हे जोगी जेके आहिनि से जबरूत वटां बि लॻी पंहिंजो वॼाए पंहिंजा सिंगियूं वॼाईंदा वाट थिया आहिनि, अॻिते वधिया आहिनि। पूरे मड़ महेश कंहिं तीरथ विया तकड़ा, जोगी जुंबी हलिया कंहिं ॾूरां ॾेस, इन अॻी ही थिए कया पह मथे परदेस, इन जी जे आदेश सारियां घणो सैयद चए। पूरे मड़ महेश कंहिं तीरथ विया तकड़ा, ही महेश जेके महेश महेश्वर भॻवानु या हिकिड़ो इहो जोगनि जो हिकिड़ो क़िस्म आहे, जेके पंहिंजे महेश्वर भॻवानु देवता जेको आहे उन जी पूॼा कंदा आहिनि। त इहो हिकिड़ो सम्झो हिनजो फ़िरक़ो आहे हिकिड़ो जोगियुनि जो महेशी। त उहे पंहिंजा मड़ियूं पूरे बंदि करे, हाणे महेश कंहिं तीरथ विया तकड़ा, हाणे केॾा ज़ियारतुनि ते ही तकड़ा विया आहिनि। जोगी जुंबी हलिया कंहिं ॾूरां ॾिस, ही कंहिं परे देश ॾे जेको आहे सो ही जोगी जेके आहिनि ओॾे हलिया आहिनि। इन अॻी ही थिए कया पह मथे परदेस, हिननि खे अॻे ई हिननि जा ख़्याल हुआ त असीं को परदेस जो को सफ़र कंदासीं। उन जी आदेश सारियां घणो सैयद चए,
शाह साहिबु चए थो त इन्हनि जे आदेश उन्हनि जे सलाम कयां ॾाढो यादि पियो करियां इन्हनि जी ज़ियारत खे आदेश ई आदेश हितां करे हलिया कापड़ियनि कल्ब में कयो ॾूराणू ॾेसि वैरागी नऊं वेसि रावल ढके रमिया आदेश ई आदेश हितां करे हलिया हाणे इहा आदेश ई जेके आहिनि हितां थी हाणे आदेश में कंहिं परदेस जे सलाम ते हलिया आहिनि कापड़ियनि कल्ब में कयो ॾूराणू ॾेसि हिननि कापड़नि पंहिंजे दिलि में को ॾूराणू पराऊं को देश को मुल्क जेको आहे ध्यान में रखियो आहे वैरागी नऊं वेसि रावल ढके रमिया ही वैरागी ही रावल ही शहज़ादा को नऊं वेसि माना पंहिंजो नऊं लिबास ढके ऐं रवाना थिया आहिनि वैरागी वारे अलाह आण वतन ते ॾुख लाहींदा ॾील मां तुहनि जीअं तारे ईंदा मूं ओतारे कीअं जूं ॾींदमि ख़बरूं वैरागी वारे अलाह आण वतन ते ए अलाह साईं इन्हनि वैरागियुनि खे हिन मुंहिंजे वतन ते वापसि आण ॾुख लाहींदा ॾील मां तुहनि जीअं तारे मुंहिंजे अंदरि मां ईअं ॾुख ईअं लाहींदा जीअं तुह या इहे जेके छिलर थींदा आहिनि त उहे जेके तारे कढिबा आहिनि या पाणीअ में हूंदा त मथे पिया तरंदा ईअं कढिबो आहे या उन्हनि खे छंडे ऐं उन्हनि तुहनि खे अलॻि कबो आहे कीअं मुंहिंजा ॾुख जेके आहिनि मूंखां ईअं जेको आहे तारे छंडे अलॻि करे छॾींदा ईंदा मूं ओतारे कीअं जूं ॾींदमि ख़बरूं ए मुंहिंजे ग़रीब खाने ते ईंदा ऐं मूंखे कीअं जूं ख़ुशीअ जूं ख़बरूं ॾींदा वैरागी वागी ॾींद ॾियारी ॾील खे रावल रते मोलीअ सामी सुहागी लह जंहिं लागी सो जोगी पसां तजियां वैरागी वागी ॾींद ॾियारी ॾील खे ए वैरागी मुंहिंजे ॾील खे मुंहिंजे अंदर खे ॾियारी रोज़ु वागी पिया ॾियनि वागी जेका असां ॾिबी आहे फर जेको हूंदो आहे खीर दाग फर हूंदो आहे जंहिंमहिल माउ सां गॾु वेंदो आहे जंगल में त हुनखे हिकिड़ी काठी हिकिड़ी वात में ॾेई छॾींदा जीअं हू थण माना खीर पी न सघे त उहा वागी जेका आहे त जॾहिं वैरागी वागी ॾींद ॾियारी ॾील खे मुंहिंजे ॾील खे अंदर खे हीअ रोज़ाना या वागी माना हिकिड़ी रोक जेको आहे ॾेई छॾीनि रावल रते मोलीअ सामी सुहागी ही सामी जेके आहिनि से रावल शहज़ादा रते मोलीअ हिननि जा जेके पटका आहिनि या कलंगियूं जेके आहिनि से रतल आहिनि माना सुहिणियूं सुहागी माना ही माना जहिड़ा सुहाग माना जहिड़ा घोट आहिनि पर मक़सदु थींदो त हीअ सुरखरू आहिनि हीअ पंहिंजी जेका ही फील्ड जंहिंमें हलनि पिया उन में हीअ सुरखरू आहिनि लह जंहिं लागी सो जोगी पसंदि त जीअं जंहिं जोगीअ मूंखे हीअ लह लॻाई आहे सो जेकॾहिं आउं ॾिसां त हूंदे जी पवां ज़िंदह रहां सुरखरू रहां आदेश हिन अदब आहे अखड़े हुन में तन जो हसब नसब नाहे की न अबाई न अब सामीअ खे सभे परीहं रूह में रहियो रब रिय लांगोटीअ लब पाची कन न पाण खे चए थो आदेश हिन अदब हीअ आदेशी जेके ही फर्मा बरदार जेके आहिनि उन्हनि खे अदब परहेज़ हया आहे अखड़नि में तन जो हसब नसब न आहे की उनजो असुलु नसब ख़ानदान कुंबो वग़ैरह कुझु कोन्हे न अबाई न अब न हिननि जा अबा ॾाॾा आहिनि न अबू या पीउ अबो पीउ कुझु कोन्हे हिननि जो सामीअ खे सभे परीहं रूह में रहियो रब हिननि खे हर ख़्याल खां हर पासे खां रूह में रहियो रब रिय लांगोटीअ लब पाछी कन न पाण खे हिननि माण्हुनि वटि को लब का तोशो को माल रिय लांगोटीअ या हिन लांगोटी जेका आहे गोॾ ॿधंदा आहिनि इन खां सवाइ पाछी कन न पाण खे बचति का बि हिननि वटि का बि कान्हे सवाइ हिन लांगोटीअ जे लांगोटी लाहे वाह वेरा ॾियनि साम्हूं ॿध सूरनि जो संदरो मंझां सिक साहे उन्हीअ वटि आहे ओछण ॻाल्हि उघाड़ जी लांगोटी लाहे वाह वैरागियुनि साम्हूं हाणे आहे जेका लांगोटीअ थी उनखे बि लाहे छॾ वञ वैरागियुनि साम्हूं हाणे लाहे थींदी या लाहे माना पाए पोइ हाणे जीअं बि हुजे ॿध सूरनि जो संदरो मंझां सिक साहे हिनखे चयो तूं ॿध सूरनि जो संदरो मंझां सिक साहे पंहिंजे सिक मां मोहबत मां साहे छिके उन्हीअ वटि आहे ओछण ॻाल्हि उघाड़ जी इहे जेके आहिनि पंहिंजो वैरागीअ ते चए थो वाह वैरागुनि साम्हूं इन्हनि वैरागियुनि वटि उन्हनि वटि आहे ओछण ॻाल्हि उघाड़ जी असुलु जेका उघाड़ आहे जेका बरंगी आहे जेका उरियानप आहे उनजो ओछण उनजो जेको ढकु आहे उनजी जेका ॻाल्हि आहे इहा इन्हनि वटि आहे उन्हनि खां तूं सम्झो त छा ढकणो खपे लुंग कढियाऊं लांग मोटी खन न मसो
इस्लाम अॻे हुई सा ॿुधाऊं ॿांग सामी छॾे सांग गॾिया गोरख नाथ खे लुंग कढियाऊं लांग। हिननि माण्हुनि जेको आहे लुंग ॿधो आहे लांग खे पंहिंजे टुंगुनि में, माना जेको लुंग ॿधंदा आहिनि। मोटी कनि न मसो, हाणे वरी मोटी ही का तहारत कोन था कनि, का पाकाई कनि, को विज़ू कनि न। इस्लाम अॻे हुई सा ॿुधाऊं ॿांग, हिननि जेका ॿांग ॿुधी आहे जेका उहा बि उहा ई जेका इस्लाम खां बि अॻे हुई, उहा हिननि ॿांग ॿुधी आहे। माना हिननि खे हिदायत जेका मिलियल आहे उहा हिदायत वारी जेका दावत आहे हिननि ताईं अॻे ई पहुती आहे। सामी छॾे सांग गॾिया गोरख नाथ खे, हीअ सामी छॾे सांग पंहिंजा आसरा लाॻापा छॾे गॾिया गोरख नाथ खे, पंहिंजो जोगियुनि जो मुर्शिद गोरखनाथ वञी उन सां मिलिया आहिनि। लुंग कढियाऊं लांग मोटी कनि न मसहो, ओरींदे अलफसी सुख छॾियाऊं सांग। लाहू जी लतीफ़ चए आधीअ ॾियनि उछांग, ॿुधाऊं सा ॿांग कंदा कोह निमाज़ खे। लुंग कढियाऊं लांग, हाणे हिननि लुंग जेको आहे सो पंहिंजो ॿधो आहे, मोटी कनि न मसो, हाणे मोटी हिननि खे मसो कोन कयो। ओरींदे अलफसी सुख छॾियाऊं सांग, जंहिं महिल हिननि पंहिंजो अलफ़ सां ओरण जो अमल शुरू कयो आहे त हिननि पंहिंजा सुख सांग सभु छॾे ॾिना। लाहू जी लतीफ़ चए आधीअ ॾियनि उछांग, लतीफ़ साईं थो चए त हीअ लाहू जी आधीअ राति जो ॾियनि उछांग, निंड मां उथियो ऐं करे रुख कनि। ॿुधाऊं सा ॿांग कंदा कोह निमाज़ खे, हिननि असुल जेका ॿांग आहे उहा ॿुधी छॾी आहे, उहा हुननि वटि अमल में आहे। हाणे कंदा कोह निमाज़ खे, हाणे हीअ रस्मी निमाज़ खे ई छा कंदा। परींदे पंधु थिया गंजो छॾे गाम, तन वेही कयो न विच में आदेसियनि आराम, गुरू संजे घस में कयाऊं तन तमामु, रह में गॾियल राम पंधा छुटा कापड़ी। परींदे ई पंधु थिया गंजो छॾे गाम, ही परींदे ई शुरूअ खां ई पंधु थिया रवाना थिया, गंजो छॾे गाम, इहो गंजे जो ॻोठु जेको आहे छॾे इहे रवाना थिया। तन वेही कयो न विच में आदेसियनि आराम, हिननि वरी जंहिं पंहिंजो सफ़रु अख़्तियार कयो आहे त वेही विच में किथे बि आराम कनि, ईअं कोन कयूं। गुरूअ संदे घस में कयाऊं तन तमामु, हिननि पंहिंजे गुरूअ मुर्शिद ॾे हलण में जेको घस में पंहिंजे जिस्म खे तमामु करे छॾियो, फना करे छॾियो। रह में गॾियल राम पंधा छुटा कापड़ी, त हिननि जो वरी घस में ई कमु थी वियो। माना हिननि खे रह में गॾियल राम, राम माना ख़ुदा जो थियो, हिंद को नालो, त हिननि खे अलाह पाक जेको आहे घस में मिली वियो। पंधा छुटा कापड़ी, हाणे पंध खां जंहिं मक़सद लाइ विया पियो उहो विया त पियो मुर्शिद वटि, त हाणे मुर्शिद वरी हिननि खे अलाह साईं ॾेखारे त उहो अलाह साईं हिननि खे घस में मिली वियो, त पंधा छुटा कापड़ी त हाणे हिननि खां पंधु बि जहिड़ो हुननि खां माफ़ु थी वियो। सदा सन्यासिन जूं अखियूं आलो माह, वारे नेण निंडान झांकी झले जोगीअ, वारे नेण निंडान झांकी झलिया जोगीअ। सदा सन्यासिन जूं अखियूं आलो माह, हिननि जूं अखियूं जेके आहिनि से सन्यासिन जूं सदाईं जहिड़ो आलो माह, यानी आलो तर माह गोश्त, माना जहिड़ो ॻाढ़ो जीअं गोश्त थींदो आहे तीअं हिन जूं अखियूं जेके आहिनि। पोइ ओजागे जे करे या जेको कुझु अहिड़ो को हुननि ॾिठो आहे हैरत में जे करे हिननि जूं अखियूं जेके आहिनि से ईअं आहिनि जहिड़ियूं ॻाढ़ियूं गोश्त। वारे नेण निंडान झांकी जॾिया जोगीअ, हिननि जोगियुनि जो गादो पंहिंजे नेणनि खे निंड खां झांकीअ ख़बरदारी सां झले छॾियो आहे, रोके छॾियो आहे। आयल आदेसियनि जूं अध लॻियूं आहिनि, वेहो विहाइन का खज़ानी रातड़ी, आयल आदेसियनि जूं अध लॻियूं आहिनि। आयल ए मुंहिंजी माउ, हिननि आदेसनि जूं अध लॻियूं आहिनि। हिन जूं अखियूं जेके अखियुनि जे बारे में थो चए, हिननि जूं अखियूं जेके आहिनि से अध लॻियूं आहिनि, माना नीम ख़ाबी या अधु पूरियल। वेहो विहाइन का खज़ानी रातड़ी, का अहिड़ी का इतफ़ाक़ राति हूंदी आहे जेका हीअ वेही गुज़ारीनि सां। अञा से आहिनि सज़ावार सिंगियनि जा, वेठा वॼाइनि जे सनासी सुणी। अञा से आहिनि सज़ावार सिंगियनि जा, हिननि तूतारनि जा के वॼाइण वारा के लाइक़, सज़ावार माना लाइक़, अञा से आहिनि अञा आहिनि। वेठा वॼाइनि, उहे पंहिंजे आस्थाननि ते वेठा वॼाइनि, जे सनासी सुणी, जेकॾहिं सनासी तूं वञी उन्हनि खे ॿुधी। राम कली दुखिया कहे सुखिया कहे न को मिटीअ को माइटीअ, को रोचीअ खे रोए, राम कली सो कहे जंहिंजे भाग विच बड़ा दुख होए। राम कली दुखिया कहे, हीअ राम कली जेका आहे राम जी कली, माना हीअ ख़ुदा जे ज़िक्र जी ॻाल्हि आहे, त हीअ रागणी जेका आहे ख़ुदा जो ज़िक्र आहे हिन में।
रामकली दुखिया कहे, जेको ॾुखो हलंदो उहो ई हिनखे कंदो, सुखिया कहे न को जेको सुखियो हूंदो उहो कोन थो हिनखे पढ़े। को मिटीअ को माइटीअ, को रोटीअ खे रोए, को पंहिंजी मिटी माइटी अज़ाज़त कराबत खे, त को रोटीअ खे रोए, को वरी रोटी रिज़्क उन लाइ खे रोए पियो, उन लाइ कशाला कढे पियो। रामकली सो कहे जंहिंजे भाग विच बड़ा दुख होए, भई रामकली उहो चवंदो जंहिंजे नसीब में, जंहिंजे क़िस्मत में को वॾी तकलीफ़, को अज़ाब हूंदो, को सूर हूंदो। वाई तन गुणनि गहर विञाई, हो माई जोगियुनि मूंसीं जे कया। हीअ चवंदो जोगियुनि मूंसीं जेके गुण कया, जेके मूं ते थोरा कयूं, उन्हनि गहर विञाई, जेको घेरट हूंदा मूंखे निंड हूंदी उहा मुंहिंजी विञाए छॾियऊं। करे मर्ज कापड़ी गुर वटि तूं गदाई, ए कापड़ी तोखे घुरिजे त पंहिंजे मुर्शिद वटि तूं गदाई, गदागरी करे उते तूं मरी पड़। इशारतूं उन जूं वाह खपी तूं खाई, उन जूं इशारतूं हुननि जा इर्शाद जेके आहिनि उहे ॿुधी, पोइ उन्हनि जे रोशनी में वाह खपी तूं खाई, उन में खपी वञु, फना थी वञु, खाई अमल कर उन ते। निंड तंहिंखे नाहे थी जा आदेसनि उठाई। हीउ जेको आदेसनि जेको भार खयो आहे त उन हिसाब सां निंड उन्हनि खे नाहे थी, माना निंड उन्हनि जे लाइ हीच आहे, हराम आहे। रिझाए रमूदसीं खाओड़नि ऐं खाई, इन्हनि खाओड़नि जी इन सोबत में मूंखे जेको आहे सो उन्हनि रिझाए, को ॻुझनि रमूदनि सां रिझाए ऐं खाई, ऐं उन्हनि मूंखे साड़े छॾियो आहे। हेकाई हेकु थिया ॿुझनि तान ॿियाई, हीउ माण्हू हेकाई हेकु थिया, ख़ुदा खां जुदा सम्झण वारी हालति जेका आहे सा उन खां हेकाई हेकु थिया, माना ख़ुदा जे इन में हालति में हिकु थी विया आहिनि। ॿुझनि तान ॿियाई, हाणे हुननि खे ॿी ॻाल्हि का सम्झ में कान थी, जेका सम्झण ई नथा चाहिनि। इन अलाह वितर युहिबुल वितर, अलाह हिकिड़ो आहे ऐं हिकिड़ाई खे पसंदि करे थो। हीअ हदीस शरीफ़ आहे, उन लाइ आई त हीअ जेके माण्हू आहिनि इन्हनि जे लाइ जेको आहे त हीअ जेको अलाह पाक हिकिड़ो आहे ऐं हिन जो नज़रियो पियो आहे युहिबुल वितर, ऐं अलाह पाक हिकिड़ाई खे पसंदि थो करे, त हीअ हिकाईअ में हिकु थी विया आहे। इन ई ॻाल्हि जी रावल इहा रुबाई, ए रावल ए शहज़ादा ए जोगी, इन ई ॻाल्हि जी हीअ रुबाई अथई, हीअ गुझारत अथई, हीअ ॻाल्हि अथई। अखियुनि आरस छॾियो दिलि में नाहे दगाई, मुंहिंजे अखियुनि हाणे आरस गफ़लत छॾे ॾिनी आहे, हाणे दिलि में नाहे दगाई, का दिलि में का खोट, को कुपत, का दगा आहे ई कान। वला महिरबानी।